मुल्की सियासत जो बहादुर डाओ ऐं अर्दल अज़ीज़ सियासतदान विफ़ाक़ तोड़े सूबे अंदर मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वज़ीर अंदड़ मरहूम मग़फ़ूर मीर साहब मीर हज़ार ख़ान विजाणी जे विछोड़े जी 7वीं वरसी जे मौक़े ते खेसि किराज तहसीन ऐं अवामी ख़िदमतुनि ते सलाम पेश करियूं था ऐं असीं वचन वरजायूं था त मीर साहब मीर हज़ार ख़ान विजाणी जी छॾियल मिशन ऐं अवामी ख़िदमत वारे जज़्बे खे PPMN मीर शबीर अली ख़ान विजराणी ऐं PPMPA सरदार मीर महबूब अली ख़ान विजाणी जी अॻुवाणी में जारी रखंदासीं। पारां मामा ज़मीर शेख, आफ्ताब शेख, शोएब अली शेख ऐं अवैस अली पावर, PP टाउन करमपुर।